अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दनि खे भलीकार। आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, अवां खे बख़ूबी वाक़िफ़ आहियो त असां चैप्टर नंबर 5 कीमियाई बॉन्ड केमिकल बॉन्डिंग स्टार्ट कयोसीं। जंहिं चैप्टर जे अंदरि असां पढ़ियोसीं त बॉन्ड छा खे चइबो आहे, बॉन्ड छो थो ठहे पियो ऐं बॉन्ड कीअं थो ठहे पियो। जंहिं मंझि असां बॉन्ड जो हिकिड़ो क़िस्म आयोनिक बॉन्ड ऐं उन जी फॉर्मेशन कहिड़े नमूने सां थिए थी पई उनखे डिटेल में पढ़ियोसीं। अॼु अवां जे साम्हूं जेको मूं वटि टॉपिक आहे उहो आहे असां वटि कोवेलेंट बॉन्ड ऐं उन जा क़िस्म, यानी ॿियो नंबर बॉन्ड आहे असां वटि कोवेलेंट बॉन्ड। बॉन्ड जो ॿियो क़िस्म आहे G.N. लेविस 1916 में नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो असां वटि अमेरिका जो, जंहिं असां वटि कोवेलेंट बॉन्ड जे कॉन्सेप्ट खे इंट्रोड्यूस करायो। कोवेलेंट बॉन्ड छा खे था चऊं पिया, डेफिनेशन आऊं बोर्ड ते लिखी छॾी आहे त व्हाट इज कोवेलेंट बॉन्ड। चए पियो त इलेक्ट्रॉननि जो उहो जोड़ो जेको मालिक्यूल में मुश्तरिक कयल हुजे, मुश्तरिक मुराद आहे शेयर्ड हुजे, शरीक थियल हुजे, उन जे नतीजे में मालिक्यूल में एटम ॻंढियल रहनि त अहिड़े क़िस्म जे ठहंदड़ बॉन्ड खे सॾींदासीं कोवेलेंट बॉन्ड। Shared pair of electrons which links the atoms in a molecule is called the covalent bond। यानी मालिक्यूल जे अंदर जॾहिं इलेक्ट्रॉननि जो जेको पेयर आहे उहो शेयर रहे ऐं जंहिंजे नतीजे मंझि ॿ एटम मालिक्यूल जे अंदर कनेक्ट थियनि पाण में, हिकु लिंक क़ाइमु कनि पाण में, त अहिड़े क़िस्म जे ठहंदड़ बॉन्ड खे सॾींदासीं असां कोवेलेंट बॉन्ड। यानी कोवेलेंट बॉन्ड जे अंदर म्यूचुअल शेयरिंग थींदी आहे असां वटि, यानी गॾियल शिराकत थींदी आहे। मिसाल वठूं पिया असां कोवेलेंट बॉन्ड फॉर्मेशन जो, क्लोरीन जो एग्जांपल खणूं पिया असां वटि। क्लोरीन जो नंबर 17 आहे, यानी क्लोरीन जे फर्स्ट शेल में 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल में 8 इलेक्ट्रॉन ऐं लास्ट शेल में क्लोरीन वटि 7 इलेक्ट्रॉन मौजूद आहिनि। हाणे असां क्लोरीन जे जॾहिं आख़िरी शेल ते नज़र कयूं था पिया त असांखे ख़बर पवे पई त क्लोरीन खे पंहिंजो ऑक्टेट कंप्लीट करण लाइ 1 इलेक्ट्रॉन जी ज़रूरत आहे। यानी जॾहिं असां क्लोरीन जो ऑक्टेट कंप्लीट कराईंदासीं त क्लोरीन जो बॉन्ड ठाराईंदासीं। हाणे क्लोरीन जॾहिं पाण जहिड़ी कंहिं ॿिए क्लोरीन जे एटम सां बॉन्ड ठाहींदी, लेट सपोज ही क्लोरीन आहे, इन जे लास्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन आहिनि, जंहिंखे मां डॉट जे निशान सां रिप्रेजेंट करायां पियो लास्ट शेल वारा इलेक्ट्रॉन, यानी 7 इलेक्ट्रॉन। अहिड़े नमूने सां ॿियो क्लोरीन जो एटम खणंदासीं, उन जे लास्ट शेल में बि 7 इलेक्ट्रॉन हूंदा, जिन खे आऊं क्रॉस सां रिप्रेजेंट करायां पियो, यानी डॉट क्रॉस फार्मूला जेको ॾिनल आहे उहो बि असां वटि J.N. लेविस जो ॾिनल आहे। यानी इहो जेको G.N. लेविस आहे इन जी इहा स्ट्रक्चर रिप्रेजेंट थियल आहे, क्रॉस ऐं डॉट फार्मूला। हाणे हीअ क्लोरीन बि चाहे पई त मुंहिंजो ऑक्टेट कंप्लीट थिए, हीअ क्लोरीन बि चाहे पई मुंहिंजो ऑक्टेट कंप्लीट थिए, यानी ॿिन्हिनि क्लोरीन खे हिकु इलेक्ट्रॉन जी ज़रूरत आहे। त पोइ इहे ॿई क्लोरीन पंहिंजो हिकु इलेक्ट्रॉन शेयर कंदियूं, यानी ॿई हिक ॿिए जे वेझो ईंदियूं। पोइ क्लोरीन हिन जो हिकिड़ो इलेक्ट्रॉन डॉट अॻियां ईंदो, ही क्लोरीन हिन जो क्रॉस अॻियां ईंदो, पंहिंजा 6 इलेक्ट्रॉन हिन वटि उहे ई रहंदा ऐं हिन वटि बि 6 इलेक्ट्रॉन साॻा ई रहंदा। हाणे हिकिड़ो 7 इलेक्ट्रॉन हिन जो बि अॻियां आयो आहे, हिन जो बि 7 इलेक्ट्रॉन अॻियां आयो आहे। हाणे ही जेको आहे इहो शेयर्ड पेयर आहे। हाणे इहो शेयर्ड पेयर हिन क्लोरीन जो बि आहे ऐं इहो शेयर्ड पेयर हिन क्लोरीन जो बि आहे। जॾहिं ॿिन्हिनि ते नज़र कंदासीं त हिन वटि बि 8 इलेक्ट्रॉन अची वेंदा, हिन वटि बि 8 इलेक्ट्रॉन अची वेंदा, जॾहिं इहो इलेक्ट्रॉन जो पेयर ॿिन्हिनि जे विच में शेयर थींदो त नतीजे में इन ॿिन्हिनि जे विच में हिकु बॉन्ड ठहंदो, जंहिं बॉन्ड जो नालो असां कोवेलेंट बॉन्ड था रखूं पिया। पोइ इन कोवेलेंट बॉन्ड खे सिंगल शार्ट लाइन सां रिप्रेजेंट कराईंदासीं, यानी क्लोरीन ऐं क्लोरीन जे विच में असां वटि कोवेलेंट बॉन्ड मौजूद आहे, इन खे सॾींदासीं असां कोवेलेंट बॉन्ड। हाणे कोवेलेंट बॉन्ड जा क़िस्म असांजे कोर्स ते मेनली 3 क़िस्म आहिनि कोवेलेंट बॉन्ड जा, यानी अकेलो कोवेलेंट बॉन्ड, ॿीणो कोवेलेंट बॉन्ड ऐं टीणो कोवेलेंट बॉन्ड, यानी सिंगल कोवेलेंट बॉन्ड, डबल कोवेलेंट बॉन्ड एंड ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड। यानी फर्स्ट जेको टाइप आहे असां वटि
कोवेलेंट बॉन्ड जो वो आहे असां वटि सिंगल कोवेलेंट बॉन्ड। सिंगल कोवेलेंट बॉन्ड लफ्ज़ मां ई ख़बर पवे पई असांखे the shared pair of electrons which links the atoms in a molecule is called the covalent bond। पर single covalent bond लाइ छा चवंदासीं? one shared pair of electron which links the atoms in a molecule is called the single covalent bond। यानी single covalent bond जे अंदर जेका sharing of electrons थींदी असां वटि उहा one pair थींदी। यानी हिकिड़ो पेयर इलेक्ट्रॉननि जो शेयर थींदो, जंहिंजो मिसाल असां क्लोरीन जो मॉलिक्यूल वरितोसीं। यानी क्लोरीन जे मॉलिक्यूल में ऑलरेडी डिफाइन करे आया आहियूं असां त ॿिन्हिनि जे विच में सिंगल कोवेलेंट बॉन्ड आहे, यानी हिकिड़ो इलेक्ट्रॉननि जो पेयर ॿिन्हिनि जे विच में शेयर थी रहियो आहे। उन खां बाद में जेको ॿियो टाइप आहे असां वटि उहो आहे असां वटि डबल कोवेलेंट बॉन्ड, यानी ॿीणो कोवेलेंट बॉन्ड। लफ्ज़ मां ई ख़बर पवे पई डबल यानी टू, ॿीणो कोवेलेंट बॉन्ड तो यानी it is the covalent bond formed by the mutual sharing of two pair of electrons। यानी डबल बॉन्ड जे अंदर इलेक्ट्रॉननि जा ॿ पेयर्स शेयर थींदा, यानी ॿ जोड़ा यानी 4 इलेक्ट्रॉन शेयर थींदा ॿिनि एटमनि जे विच में डबल कोवेलेंट बॉन्ड जे अंदर। डबल कोवेलेंट बॉन्ड के असां टू शार्ट लाइन सां रिप्रेजेंट कराईंदासीं, जॾहिं त सिंगल कोवेलेंट बॉन्ड के सिंगल शार्ट लाइन सां रिप्रेजेंट कराईंदासीं। डबल कोवेलेंट बॉन्ड जो एग्जांपल असां ऑक्सीजन खणंदासीं। ऑक्सीजन जो नंबर 8 असां वटि, न्यूक्लियस फर्स्ट शेल में 2, लास्ट शेल में 6 इलेक्ट्रॉन। यानी ऑक्सीजन जे आखिरी शेल में आहिनि 6 इलेक्ट्रॉन। बाक़ी ऑक्सीजन के पंहिंजो ऑक्टेट कंप्लीट करण जे लाइ 2 इलेक्ट्रॉन घुर्बल आहिनि। अहिड़े ई नमूने सां जॾहिं ॿी ऑक्सीजन खणंदासीं उन जे भी लास्ट शेल में 2 इलेक्ट्रॉन मौजूद आहिनि, 6 इलेक्ट्रॉन मौजूद आहिनि। उन खे भी पंहिंजो ऑक्टेट कंप्लीट करण लाइ 2 इलेक्ट्रॉन जी ज़रूरत आहे। पोइ ॿई ऑक्सीजन पंहिंजा 2 इलेक्ट्रॉन हिक ॿिए सां शेयर कंदियूं ऐं नतीजे में उन्हनि जे विच में डबल कोवेलेंट बॉन्ड ठही वेंदो, जंहिंखे असां ऑक्सीजन जो मॉलिक्यूल करे लिखंदासीं, यानी O2। यानी ऑक्सीजन मॉलिक्यूल जे अंदर 2 एटम ऑक्सीजन जा कंबाइन आहिनि बाय द 2 शेयर्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स, यानी डबल कोवेलेंट बॉन्ड जी मदद सां। ऐं टियों नंबर जेको इलेक्ट्रॉन असां वटि बॉन्ड जो क़िस्म आहे कोवेलेंट बॉन्ड जो, उहो आहे असां वटि ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड। ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड यानी टीणो कोवेलेंट बॉन्ड। लफ्ज़ मां ई ख़बर पए पई त ट्रिपल यानी हिन में जेके इलेक्ट्रॉन शेयर थींदा उहे 3 पेयर्स of electrons share थींदा, यानी it is the bond formed by the mutual sharing of 3 pair of electrons। यानी ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड जे अंदर 3 इलेक्ट्रॉन या पेयर हूंदा ऐं ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड के असां 3 शार्ट लाइन सां रिप्रेजेंट कराईंदासीं। ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड जो जेको असां एग्जांपल वठंदासीं उहो आहे असां वटि नाइट्रोजन जो मॉलिक्यूल। नाइट्रोजन जे मॉलिक्यूल में नाइट्रोजन जा 2 एटम पाण में कंबाइन आहिनि, जंहिंमें छा आहे असां वटि नाइट्रोजन जो एटॉमिक नंबर 7 आहे असां वटि। यानी न्यूक्लियस पहिरें शेल में 2 इलेक्ट्रॉन, ॿिए शेल में 5 इलेक्ट्रॉन। यानी नाइट्रोजन जे लास्ट शेल में आहिनि असां वटि 5 इलेक्ट्रॉन, ॿी नाइट्रोजन जे बि लास्ट शेल में आहिनि 5 इलेक्ट्रॉन। पोइ ॿिन्हिनि जा 5 इलेक्ट्रॉन आहिनि त ॿिन्हिनि खे पंहिंजो ऑक्टेट कंप्लीट करण जे लाइ नाइट्रोजन के 3 इलेक्ट्रॉन घुर्बल आहिनि, हुनखे बि 3 इलेक्ट्रॉन घुर्बल आहिनि। पोइ ॿई पंहिंजा 3 इलेक्ट्रॉन हिक ॿिए सां शेयर कंदियूं ऐं पोइ ॿिन्हिनि जे विच में नतीजे में ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड ठही वेंदो। यानी इट इज द बॉन्ड फॉर्मड बाय द म्यूचुअल शेयरिंग ऑफ 3 पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड। यानी इहो हुयो असां वटि अबाउट द कोवेलेंट बॉन्ड एंड इट्स टाइप्स। यानी कोवेलेंट बॉन्ड जे अंदर ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स न थींदी, ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स जो जेको प्रोसेस आहे असां वटि उहो आयोनिक बॉन्ड में हो। कोवेलेंट बॉन्ड जे अंदर इलेक्ट्रॉननि जी म्यूचुअल शेयरिंग पई थिए, जंहिंजे नतीजे में ठहंदड़ बॉन्ड खे असां कोवेलेंट बॉन्ड सॼियोसीं ऐं उन जा टाइप्स वठी करे एग्जांपल्स ॾिसी करे असां इन खे सम्झोसीं त इहो छा खे चइबो आहे। ऐं उमीद पियो कयां त तव्हांखे मुंहिंजो लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।